रगूं थियूं रबाब। लतीफ़ा नंबर 5। 4 लतीफ़नि जे विच में ॿिन्ही बुबनि जे विच में छातीअ में लतीफ़ा 5 नंबर आहे, जंहिंखे लतीफ़ा अख़फ़ा चयो वेंदो आहे, जंहिंजी पंजे आसमान सां निस्बत आहे, जंहिंजो रंग सब्ज़ हूंदो आहे ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहमत हेठि रहंदो आहे। हीउ फ़अल ऐं अमल मक़बूल तरीन बंदनि जो आहे, जेके सालहीन जे टोले सां वास्तो रखंदड़ हूंदा आहिनि, जंहिंखे औलिया अल्लाह चयो थो वञे, जिन खे न को ख़ौफ़ न को गम। अला इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। तर्जुमो: ख़बरदार, अल्लाह जे प्यारनि खे न की भउ आहे, न की उहे ग़मगीन रहंदा। सूरह यूनुस। तफ़सीर मज़हरी में चयो वियो आहे त उदऊ रब्बकुम तदर्रुअन व ख़ुफ़िया इन्नहु ला युहिब्बुल मुअतदीन। नंबर 55। तर्जुमो: पंहिंजे पालणहार खे ज़ारी कंदड़ ऐं ॻुझा थी सॼो, छो त उहो हद खां लंघंदड़नि खे दोस्त न रखंदो आहे। सूरह अल-अराफ़। ऐं अब्द सालेह जे तज़किरे में फ़रमायो आहे त इज़ नादा रब्बहु निदाअ ख़फ़िया। नंबर 3। तर्जुमो: जॾहिं उन पंहिंजे रब खे ख़ुफ़िया आवाज़ में पुकारियो। सूरह मरियम। हज़रत सअद बिन अबी वक़ास खां रवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त बहितरीन ज़िक्र ख़फ़ी आहे। रवा अहमद व इब्न हब्बान फ़ी सहीह वल बैहक़ी शोबल ईमान। नेक बंदा हर वक़्तु लिकी छुपी पंहिंजे मालिक खे यादि कंदा रहंदा आहिनि। बसि जंहिं इंसान पंहिंजे तख़लीक़ार जे बारे में ॼाणे वरितो, बसि उहो ॼण कामयाब थी वियो। हाफ़ीन मिन हौलिल अर्श युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम। तर्जुमो: अर्श जे चौधारी वकोड़ींदड़ ॾिसंदे पंहिंजे पालणहार जी साराह सां गॾु पाकाई बयान कंदा आहिनि। सूरह ज़मर। नंबर 75। मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।